तंगवाणी थाणे जी हद में JUI अॻुवाण हाजी नूर मोहम्मद खोसो जे ज़ैन शादी हाल ते धाड़ेलनि का करे शादी हाल जा दरवाज़ा दरियूं भञी तबाह करे छॾिया आहिनि। असां पंहिंजे नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त तंगवाणी थाणे जे हद में JUI अॻुवाण हाजी नूर मोहम्मद खोसो जे ज़ैन शादी हाल ते धाड़ेलनि का कई आहे। धाड़ेलनि फायरिंग कंदे शादी हाल जा दरवाज़ा दरियूं भञी तबाह करे छॾिया आहिनि। ज़ैन शादी हाल जे मिस्त्री अंसार पंजाबी खे पण हथियारनि जे ज़ोर ते अगवा करे विया आहिनि, जंहिंखां पोइ इलाइक़े वासियुनि में ख़ौफ़ हिरास पखिड़िजी वियो आहे। वाक़े बैदि पुलिस नफ़री वाक़े वारे हंधि पहुची वई आहे। इलाइक़े खे कड़ो चाढ़े सर्च ऑपरेशन कयो पियो। अगवा वाक़े जे इतला घर वारनि खे मिलियो त इतला मिलण शत मुगवी जे घर में रोजड़ो ऐं कोहराम मची वियो। अगवा थियल जे वारिसनि आला इख़्तियारनि खां नोटिस वठी मुगवी खे बाज़ियाब करण जो मुतालबो कयो आहे। असां पंहिंजे नाज़रीन खे हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त JUI अॻुवाण हाजी नूर मोहम्मद खोसो जे ज़ैन शादी हाल ते धाड़ेलनि का कई आहे। इहा तंगवाणी थाणे जी हद आहे, जंहिंमें धाड़ेलनि इहा कार्रवाई कई आहे ऐं हिकु ॼणो मिस्त्री अंसार पंजाबी खे अगवा करे विया आहिनि।